बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोहो कहिड़ो आहे। न्याय तफ़सील सां सिंध जा प्राइमरी उस्ताद जेके पंहिंजे बचनि जी आबियारी करे रहिया आहिनि, जेके हींअर जंहिंजी अपॉइंटमेंट 14 स्केल में थी चुकी आहे, पर 10 साल गुज़री विया आहिनि, हींअर ताईं हुनजो सर्विस स्ट्रक्चर ॾिनो न वियो आहे। तव्हां ॾिसो त सेकेंडरी साइड जा जेके टीचर आहिनि 14 ग्रेड में भर्ती थियनि था, जेएसटी थियनि था, विदन 3 इयर्स 16 ग्रेड में थी था वञनि। उन्हनि खे वरी टाइम स्केल मिली थो वञे 17 18। प्राइमरी उस्तादनि जो को अतो पतो ई न आहे। तनज़ीमूं ख़ामोश तमाशाई बणी पियूं आहिनि ऐं असांजा नौजवान सोशल मीडिया ते सराफ़ा एहतजाज आहिनि। असीं वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध ऐं एजुकेशन मिनिस्टर ऐं सेक्रेटरी एजुकेशन खे मोहतमाना गुज़ारिश था कयूं, ख़ुदा सिंध जी तरक़ी तइलीम सां तरक़ी आहे। सिंध जे उस्तादनि जो जेको नुक़सानु थी रहियो आहे उनजो अज़ालो कयो वञे, उनखे सर्विस स्ट्रक्चर ॾिनो वञे, जीअं प्राइमरी उस्ताद जेके सेकेंडरी जे उस्तादनि जी टाइम स्केल वठी पंहिंजो 16 17 18 19 ग्रेड वठी सघनि। वॾी महिरबानी। उमेदु कयूं था त सिंध गवर्नमेंट हीअ असांजी अपील ते नज़रसानी कंदी ऐं सिंध जे प्राइमरी उस्तादनि सां इंसाफ़ कंदी। महिरबानी। प्रदीप कुमार फ्राम डिस्ट्रिक्ट गाज़ीपुर।